अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नुमिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व नशहदु अन्न मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। फ़अल्हमहा फ़ुजूरहा व तक़वाहा क़द अफ़लह मन ज़क्काहा व क़द ख़ाब मन दस्साहा। वक़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कानत बनु इस्राईल तसूसुहुमुल अंबिया कुल्लमा हलक नबियुन खलफहु आखर। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। हम रोक रहे हैं बातिल को, हम रोक रहे हैं बातिल को। कोई आए हमारे साथ चले, ये रास्ता जन्नत जाता है। कोई आए हमारे साथ चले। काबिल एहतराम बिरादर मुकर्रम, बिरादर अजीज मौलाना अब्दुर रहमान डंगराज साहब, अमीर जमीयत उलमा इस्लाम ज़िला नौशेर फिरोज, काबिल इज़्ज़त तकरीम बिरादर मुकर्रम, बिरादर अजीज मौलाना अब्दुल अलीम गांगरू साहब, नाज़िम उमूमी जमीयत उलमा इस्लाम ज़िला नौशेर फिरोज, स्टेज पे मौजूद हमारी दीन ओहदेदारान, जिम्मेदारान, पिंडाले में मौजूद नौशेरोजा गैरतमंद, जुर्रतमंद, दिलेर मुजाहिद साथियों, मौलाना अब्दुर रहमान डंगराज साहब के, उन्हें जे तमाम फर्जंदगान के, उन्हें जे पूरी टीम के, मकामी जमात के अजु जे हिन अजीम शान सालाना इज्तिमा जे इनेकाद ते दिल जे गहराइन से मुबारकबाद पेश करियां तो ऐं पंहिंजे हिन दीनी इदारे मां दस्तार कंदड़ हाफिज़न के भी, उन जे असातिज़ा वालिदैन के भी दिल जे गहराइन से मुबारकबाद पेश करियां तो धणीअ दर दुआ करियां तो अल्लाह तबारक व तआला मुझे हिननि दोस्तन जे इन मेहनत के, मोहब्बत के पंहिंजे बारगाह में शर्फ़ कबूलियत सां सरफराज फरमाए ऐं असां जे हिन इदारे के क़यामत जे सुबह ताईं शाद ऐं आबाद बणाए। अकाबिर उलमा इकराम जा शाम का वठी तफसीली बयानात अवां ॿुधाइन। रात जी घड़ी इन जगह ते पहुती आहे जो तारीख तब्दील थी चुकी है। कोशिश कंदुसि त मुख्तसर वक्त में बचार मारूज़ात अवां जे साम्हूं रखी सघां, इन उम्मीद सां त अवां मुंहिंजे मारूज़ात के दिल जे कननि सां ॿुधंदा। थोड़ी देर पहिरियां गाड़ीअ में मौलाना अब्दुर रहमान डंगराज साहब सां
इहा गुफ्तगू थी रही ही त शहीद वालिद जे खून जी बरकत आहे ऐं अल्लाह वटि उन जे खून जी क़बूलियत आहे जो अल्लाह तबारक व तआला उन जे रत खे उन जे जमात खे 4 चंड लगाया आहिनि ऐं उन जी जमात उहा सिंध जी ताक़त ऐं कुव्वत बणिजी आहे जो को माउ जो पुट सिंध में जमीयत उलमा इस्लाम जे हिन ताक़त जो मुक़ाबलो नथो करे सघे। लेकिन हिक ॻाल्हि सम्झण जी ज़रूरत आहे त मुंहिंजे शहीद वालिद जी मुंहिंजे अकाबिरीन ऐं बुज़ुर्गनि जी हजरत मौलाना अब्दुल करीम कुरैशी बेर वारा हुजन, हजरत मौलाना अब्दुल समद हालेजवी हुजन, हजरत मौलाना अब्दुल गफूर कासमी हुजन, हजरत मौलाना मोहम्मद शाह अमरोटी हुजन, हजरत मौलाना नूर मोहम्मद सजावली हुजन, हजरत मौलाना हमादुल्लाह हालेजवी हुजन या सरताजुल औलिया हजरत मौलाना ताज महमूद अमरोटी हुजन या हजरत शेखुल हिंद हुजे, हजरत मदनी रहमतुल्लाह अलैह हुजे या शाह अब्दुल अजीज मुहद्दिस दहलवी हुजे, इमाम उबैदुल्लाह सिंधी हुजे या मौलाना इमदादुल्लाह मुहाजिर मक्की हुजे, ना कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैह हुजे या मुंहिंजा ॿिया अकाबिरीन हजरत मुजद्दद अल्फसानी रहमतुल्लाह अलैह ताईं हुजन। हीअ तहरीक हे जज्बो हे इज्तिमा हे वलवलो हे इस्लाम जे लाइ दीन जे लाइ कुरान जे लाइ शरीयत जे निज़ाम जे लाइ गरीबन मिस्कीनन हारिन मजदूरन जे लाइ काफरन जे खिलाफ दीन जे दुश्मनन जे खिलाफ धरती जे दुश्मनन जे खिलाफ हीअ तहरीक हीअ जद्दोजहद हथ का हथ में 300 सालन जो तवील सफर करे अज नौशेरो फेरोज जे हिन नौजवानन ताईं पहुती है। ये तहरीक का आम तहरीक न है, हे सफर को मिंडियन जो 4 ॾींहंनि जो सफर न है। हीअ जमात का 2 ॾींहंनि ऐं 4 ॾींहंनि जी जमात न है। हजरत मुजद्दिद अल्फसानी खां अज जे हिन नौजवान ताईं जेकॾहिं मां तार सां तार जोड़ियां, कड़ीअ सां कड़ी जोड़ियां, हथ सां हथ जोड़ियां, निस्बत सां निस्बत जोड़ियां त अज तहां जे हिन तहरीक के 300 साल थी विया आहिनि। 300 सालन जो तवील सफर करे अज हीअ जमात, अज हीअ तहरीक, अज हे मशन, अज हे जद्दोजहद नौशेरो फेरोज जे हिन जलसे में अवाम जे हिन ठाठे मारते हुए समंदर जे शक्ल में तहां जे मुंहिंजे साम्हूं मौजूद आहे। ऐं हीअ जमात जमीयत उलमा इस्लाम, जमीयत उलमा 2 हिस्सनि में आहे। हिक जो नालो जमीयत उलमा इस्लाम ऐं ॿिए जो नालो जमीयत उलमा हिंद आहे। हिंदुस्तान में जमीयत उलमा हिंद, पाकिस्तान में जमीयत उलमा इस्लाम। पाकिस्तान वारी जमीयत उलमा इस्लाम जी जेकॾहिं उम्र गणजे त हिन तुंहिंजी मुंहिंजी जमीयत उलमा इस्लाम जी उम्र भी पाकिस्तान का वॾी आहे। पाकिस्तान ठहण खां 3 साल 4 साल पहिरियां हीअ जमात मारिज़ वजूद में आई। ऐं जेकॾहिं जमीयत उलमा हिंद वारी जमात खे जोड़ियूं त जमीयत उलमा हिंद 100 सालन खां वॾी उम्र वारी जमात आहे। पोइ बि पाकिस्तान का 50 साल पहिरियां जी ठहियल जमात आहे। हिन मुल्क का वॾी असांजी जमात जी उम्र आहे। पाकिस्तान का वॾी असांजे जमात जी उम्र आहे। ऐं मिलियो छा आहे, हासिल छा कयो आहे?
100 सालन में विञायो छा है, हासिल छा कयो। जेकॾहिं तारीख़ ते नज़र कयो त हिन 100 सालन में, ऐं जेकॾहिं 300 साल जी तारीख़ ते नज़र कयो, हज़रत मुजद्दिद अल फैसानी खां हज़रत कासिम नानोतवी खां हज़रत शेखुल हिंद ताईं त हीअ उहा जमात आहे जे अंग्रेज़ जे ख़िलाफ़ जिहाद कयो ऐं बरतानिया जे ख़िलाफ़ हिन ख़ित्ते जे अंदर जिहाद कयो। हिन सिंध में इन तहरीक जो सरवान सरताजुल औलिया मौलाना ताज महमूद अमरोटी हो। हिन सिंध में इन तहरीक जो अगवान मौजो मुर्शिद हजरत पीर राशिद रोजे धनी पीर पधारो हो, जंहिंजे क़यादत में हिंदुन भी, सिखन भी, देवबंदन भी, बरेलविन भी, शियन भी, अहले हदीसन भी हिन धरती ते अंग्रेज के खिलाफ जंग विढ़ी ऐं मुझे अकाबरीन इन जंग जिहाद के नतीजे में अंग्रेज ने नापाक कदमन को इन धरती के पाक ऐं साफ करायो। इन धरती तो अंग्रेज जा पैर पटण वाला अंग्रेज जा पुट रहा। इन धरती तो अंग्रेज जा पैर पटण वाला मुझा वडा मुझा अकाबरीन मुझा आलिम उलमाए देवबंद हा, जिनके तहरीक जिहाद के नतीजे में अंग्रेज के हितां पाड़ू पटणी पयूं ऐं अंग्रेज के हीअ धरती छॾणी पई। नारे तकबीर, नारे तकबीर, जमीयत उलमाए इस्लाम, नारे तकबीर। ऐं पोइ जॾहिं मुंहिंजे अकाबिर जे मेहनतुनि जे नतीजे में अंग्रेज हितां भॼण लॻो, अंग्रेज हितां पैर पटण लॻो, हेॾा ख़िते के छॾण लॻो, त उन वक़्तु अंग्रेज चयो त असांजो पैंट शर्ट वारो नाहे, असांजो मुजरिम ॾाढी कूड़ नाहे, असांजो मुजरिम स्कूल जो, कॉलेज जो, यूनिवर्सिटी जो पढ़ियल लिखियल नाहे, असांजे ख़िलाफ़ वेहण वारो असांजो मुजरिम जेकॾहिं हिन ख़िते में हिन धरतीअ ते को आहे त ॾाढी ऐं पटके वारो। लिहाज़ा इन्हनि मौलवियुनि जे लाइ अहिड़ो मंसूबो ठाहियो त पाकिस्तान त ठहे, मुल्क त ठहे, ला इलाहा इल्लल्लाह जो नारो त लॻी वियो, लेकिन हिन मुल्क जे अंदर इक़्तिदार मौलवीअ जे हथनि में न अचण घुरिजे। ऐं 78 सालन खां कुर्सीअ ते ला इलाहा इल्लल्लाह जे मुल्क में, पाकिस्तान का मतलब क्या, ला इलाहा इल्लल्लाह, 27 रमजान जे रात ते ठहंदड़ मुल्क में, कलमे जे नाले ते ठहंदड़ मुल्क में 78 सालन खां कुर्सीअ ते को बि ॾाढ़ी ऐं पटके वारो मौलवी नाहे विहारियो वियो, छो त अंग्रेज खे ख़बर ही त असांजो दुश्मन इहो आहे, लिहाज़ा इनखे कुर्सी नाहे ॾियणी। केर वेठा हिन कुर्सियुनि ते? लेनिन, मार्क्स, चोइन लाई, माउज़तन, ऑक्सफोर्ड, कैम्ब्रिज के पढ़ण वारा, अज दीन के पढ़ण वारा। हिकिड़ी मनसूबाबंदी कई वई त हिननि माण्हुनि जे दिलनि मां मौलवीअ जो, आलिम जो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे वारिस जो, सवालक नबीजन जे वारिस जो एहतराम खत्म कयो वञे, इज्जत खत्म कई वञे, मौलवी अवाम जे साम्हूं कार बणायो वञे। अॼु मां तव्हां खां पुछण थो चाहियां त तव्हांजे इलाके में, तव्हांजे तर में, तव्हांजे ॻोठ में, तव्हांजे महल्ले में, तव्हांजे बस्ती ऐं वाहण में थाणेदार जी केतिरी इज्जत आहे, एसपी ऐं डीसी जी केतिरी इज्जत आहे? अॼु तव्हांजे इलाके में वडेरे, भतार, खान, नवाब, सरदार जी केतिरी इज्जत आहे, एमएनए, एमपीए जी केतिरी इज्जत आहे? ऐं तव्हांजे इलाके में, तव्हांजे तर में, तव्हांजे घिटीअ में, तव्हांजे महल्ले में मौलवीअ जी केतिरी इज्जत आहे? मुल्लो, मुल्ला, मुल्लो ख़बर अथसि त रसूलुल्लाह जो वारिस आहे, तबे मुल्लो ख़बर अथसि सवालक नबीजन जो वारिस आहे, तबे तुंहिंजे दिल में
मौलवी जे लाइ काई अहमियत कोने, कोई एहतराम कोने। खबर तस निकाह भी इहो पढ़ाईंदो, जनाज़ो भी इहो पढ़ाईंदो, ॿारनि खे क़ुरान भी इहो पढ़ाईंदो, लेकिन मौलवी जी अहमियत ना है। खबर तस इहो वडेरो, इहो भौतार, इहो खान, इहो नवाब, इहो सरदार ज़ानिया, शराबिया, व्याजिया, रिश्वत खोरा, चोरा, हक खाइण वारो, नौकरियूं खपाइण वारो। तबे बाऊं बदियूं बीठो हूंदुसि त बाबा तुंहिंजा ॿधा बाना ग़ुलाम आहियूं। हे मनसूबा बंदी 78 साल जी कई वई त अवाम जे दिलनि मां मौलवियुनि जी आलिमनि जी अहमियत ख़त्म कई वञे, छो त इहो उहो ई आलिम आहे जंहिं हिते अंग्रेज़ जे ख़िलाफ़ जिहाद विड़ी करे अंग्रेज़ जी रत में रात कई। अॼु तवजो सबूत मांखे और सबूत घर वञी सोच जाए त मुल्ले चयो छा आहे। वराए वराए मुंहिंजी गुफ़्तगू खे ॿुध जाए, सम्झ में अचई त अमल कजाए, न अचई त रद्दी टोकरीअ में फिटी कजाए, चइजाए त को ख़्वाब हो ख़्वाब पियो ॾिसां, लेकिन ॿुध ज़रूर, सम्झ ज़रूर त छा थो चवां। पाणी नक खां मथे हली हलियो, पाणी नक खां मथे हली हलियो। तवज्जो कयो, गुफ़्तगू ॿुधो, कुछ सम्झो, कुछ सियासी ज़हन ढारियो, कुछ मामला फ़हम थियो, समझो त काथो साज़िशूं थियूं थियनि, छो थियूं थियनि, उन्हनि जे पोयां मक़सद कहिड़ा आहिनि। मौलवीअ खे गार बणायो ऐं माण्हुनि जे दिलनि मां इस्लाम जी, दीन जी अहमियत खे ख़त्म कयो। छा कयो? टीवी, फिल्मूं, ड्रामा। अॼु घरनि जो हाल छा आहे? अॼु मौलविन, दीनदारन, निमाज़िन, खौफ़ खुदा रखण वारनि जे न्याणियुनि जो लिबास कहिड़ो आहे? अॼु शादियुनि जो हाल छा आहे? अॼु न्याणियूं किथे पहुतियूं आहिनि? अॼु रोज़ हुज़ूर जे आशिक़नि जूं न्याणियूं, अॼु रोज़ मुसलमाननि जूं न्याणियूं, अॼु रोज़ दीनदारनि खां सिंध जे गैरतमंद हलाली पटन ताईं जूं न्याणियूं कोरटुनि में पंहिंजे माउ ऐं पीउ जे इज़तुनि जा जनाज़ा पढ़ी उन्हनि जा नक वढे रहियूं आहिनि। छो? कॾहिं सोचियो अथव इहे न्याणियूं घरनि मां भॼन छो थियूं? कॾहिं सोचियो अथव इहे पीउ माउ जे इज़तुनि जो जनाज़ो छो थियूं पढ़नि? इन्हनि खे इहो ज़हन काथो मिलियो? इन्हनि खे इहा सोच काथो मिली? अॼु घरनि जो हाल छा आहे? को मुड़स घर में सौ न आहे, ज़ाल जे हथों रोज़ पादरनि में, हर घर में झेड़ो। तवज्जो सां ॿुधो, मांखे मां फज़ूल ॻाल्हियूं नथो कयां। ज़ाल मुड़स जी इज़त करण जे लाइ तयार न आहे, एहतराम करण जे लाइ तयार न आहे, धीउ माउ जी इज़त करण जे लाइ तयार न आहे, भेण भाउ जी इज़त करण जे लाइ तयार न आहे। छो? इहो ज़हन कीअं तब्दील थियो? घर खां न्याणियूं कीअं थियूं भॼन? अॼु साल मुड़स जी बेहतरामी कीअं थी करे? अॼु न्याणी माउ जी बेदोकीरी कीअं थी करे? अॼु भेण भाउ जी बेइज्जती कीअं थी करे? हे साज़िश कई वई आहे। मां कसम खणण जे लाइ, हलफ करण जे लाइ तयार हां, बावजूद हां त पाकिस्तान जे टीवी चैनलनि खे अमेरिका, बर्तानिया, यूरोप ऐं उन्हनि जे NGOs हिक हिक टीवी चैनल के हिक हिक साल में करोड़े रुपया फंड था ॾियनि, करोड़े रुपया फंड त ड्रामा ठाहियो ऐं ड्रामनि में अहिड़ा किरदार ॾेखारियो जेकियूं मायूं ॾिसी करे घर में चवनि त असां त क़ैद खाने में आहियूं। असुल ज़िंदगी त इहा आहे जेका टीवी जे चैनल जे ड्रामे ते ॾेखारी थी वञे। तुंहिंजी धीउ, तुंहिंजी माउ, तुंहिंजी न्याणी, तुंहिंजी ज़ाल ड्रामनि में किरदार ॾिसी करे पंहिंजे खे तबाह थी करे पंहिंजी इज़तुनि जा जनाज़ा थी पढ़े। अमेरिका जी, बर्तानिया जी, यूरोप जी, काफ़रनि जी NGOs जी मनसूबाबंदी आहे। हिकु हिकु ड्रामो ठाहिण जे लाइ करोड़े रुपया उहे फंड था ॾियनि, पोइ हे ड्रामा था ठाहिनि, पोइ तुंहिंजी माई ॾिसे थी, पोइ इन्हनि जे इज़त जो, वक़ार जो, दीनी अक़दार जो, गैरत जो जनाज़ो निकिरी रहियो। हिकु तरफ़ तवज्जो आहे बाबा, तवज्जो आहे, जंहिंजो न आहे उहे हथ खणो, मां ॾिसां। बाबा मुंहिंजा हिकु तरफ़ मनसूबो कयो वियो त मौलवीअ खे गार बणायो, मुल्ला खे गार बणायो, आलिम जी इज़त ऐं एहतराम हिननि
जे दिल में कढो इक़्तिदार जे कुर्सी थे अमेरिका जे पुत्र बरतानिया जे पुत्र अंग्रेजन जे गुलाम उन्हनि जे इदारनि मां उन्हनि जे स्कूलनि मां उन्हनि जे कॉलेजनि मां उन्हनि जे यूनिवर्सिटियुनि मां पढ़ियल लिखियलनि खे बिहारियो ताकि उहे इक़्तिदार जी कुर्सी ते वेही अमेरिका की गुलामी करे सघनि। मौलवी ईंदा त इहे मगरिब की गुलामी न कंदा, हे कुर्सी ते वेहंदा त मोहम्मद अरबी जो शरीयत जो ऐं क़ुरान जो कानून नाफ़िज़ कंदा। इक़्तिदार खां मौलवियुनि जो रस्तो रोकियो वञे। हिकु साज़िश इहा ॿी ड्रामनि जे ज़रिए किरोड़नि जे फंडनि जे ज़रिए तुंहिंजे मुंहिंजे माउ के भेण के न्याणीअ के ज़ाल के सकाफ़त गैरत इज्जत वक़ार हमीयत दीनी अक़दार ऐं दीनी तालीमात जी चादर खे मथे तां लाहिण जी कोशिश कई पई। अॼु घरनि जो इहो हाल आहे या कोन्हे? जवाब ॾियो बाबा। ज़बान अला ॻाल्हाइण जे लाइ ॾिनी अथव। घरनि में ड्रामनि बेड़ो ग़रक़ कयो आहे या न कयो आहे? अॼु घर घर में ज़ाल मुड़ुस जो झेड़ो आहे या कोन्हे? अॼु घर घर में औरतुनि जो लिबास तब्दील थिए पियो या न पियो थिए? ये साज़िश आहे। ॿ टियों त माण्हुनि खे नशई बणायो। अॼु टमाटा घणे किलो है? अॼु अटो घणे किलो? अॼु सारियूं घणे किलो है? अॼु मुर्गी घणे किलो? अॼु घी घणे किलो? अॼु पेट्रोल घणे लीटर आ? अॼु दवा डॉक्टर लिखी दे बुखार जी घणे में थी मिले? अॼु पेट जे सूर जी दवा घणे आ? अॼु मथे जे सूर जी दवा घणे आ? लेकिन अॼु चर्स घणे में तो मिले? सिगरेट घणे में तो मिले? आइस घणे में तो मिले? कोकेन घणे में तो मिले? शराब जे गुतन ते लाइनूं लगी पयूं। शराब सस्तो आ, अटो महंगो आ। सिगरेट सस्तो आ, टमाटो महंगो आ। अज आइस कोकेन चर्स सस्तो, दवा महंगी आ। बॉर्डर खां हज़ारें किलोमीटर सफर करे इहो शराब, इहो आइस, इहो कोकेन, इहो नशो तुंहिंजे नौशेरो फिरोज जे कोठ कोठ में, घिटी घिटीअ में, वस्ती वस्तीअ में, वाहण वाहण में कीअं थो पहुचे? केर थो पहुचाए? केर हिन ये खपाइण वारा? केर हिन ये खणी अचण वारा? केर हिननि खे पुलिस के बावजूद, रेंजर्स के बावजूद, फौज के बावजूद, MI-ISI 38 इदारा हिंद सिक्योरिटी एजेंसीज जो उन जे बावजूद ये बॉर्डर तां सफर करे नौशेरो फिरोज जे गोठ गोठ में छो था पहुचन? कीअं था पहुचन? इहा आलमी कुव्वतुनि जी, हितां जे हुक्मराननि जी साज़िश आहे त हिन क़ौम खे नशाई करे छॾियो। आइस जो, कोकेन जो, चर्स जो, सोपारीअ जो, शराब जो, ये मस्त पंहिंजे दुनिया में पिया हुजनि ताकि न इलाके जे तरफ़ सोचे सघनि, न सूबे जे तरफ़ सोचे सघनि, न मुल्क जे तरफ़ सोचे सघनि, न ये हाकिमनि हुक्मराननि खे इच्छे खां झले सघनि। हे नशे में मन हुजनि ऐं हो पंहिंजी मर्ज़ीअ जा फ़ैसिला करे मुल्क खे फैलींदा वञनि। ॻाल्हि सम्झ में अचे थी या नथी अचे? पहिरियों मौलवीअ खे गार बणाई वई, इक़्तिदार मौलवीअ जे हथनि मां कढी अमेरिका जे पुटनि जे हवाले कयो वियो। ॿियो ड्रामनि जे ज़रिए अमड़नि भेनरुनि ऐं न्याणियुनि खे उन्हनि जे मथे तां अक़दार जी, तहज़ीब जी, अख़लाक जी, ख़ैरत जी चादर लाहिण जी कोशिश कई वई। टियों नशो आम कयो वियो, नशे जो बाज़ार गरम हो, क़ौम खे नशाई बणाइण जी मनसूबाबंदी पई थिए। ऐं चौथों मसाइलिस्तान, हर इलाके जा पंहिंजा मसला। सखर लारकाने डिवीजन में हल त अमन अमान जो मसलो, नौशेरो फिरोज, नवाब शाह, सांघड़ ऐं मीरपुर ख़ास हल बिज जो मसलो, भाण जो मसलो, सारीअ जे अघ जो मसलो, कणक जे अघ जो मसलो, फुटिन जे अघ जो मसलो। हर हितों हुतों वारा अमन जे लाइ परेशान, हितों वारा खाइण जे लाइ परेशान। अॻिते हल हैदराबाद, कराची वारा पाणीअ जे कतरे कतरे जे लाइ परेशान। इलाके इलाके में हथरादू मसला पैदा करे क़ौम खे पंहिंजनि घिटीअ जे, चौक जे,
चौराहे जे इलाके जे घर जे मसलन में उलझायो वियो हे अमुन में परेशान हुजे हे कणक जे अख में परेशान हुजे हे सारीअ जे अख में परेशान हुजे हे फुटन जे अख में परेशान हुजे हे पुट जे दवा जे ला तालीम जे ला रोजगार जे ला खिटिया नालिया नाले जे ला परेशान हुजे हिन जो मसलो इक़्तिदार न हुजे हिन जो मसलो मुल्क न हुजे हिन जो मतमे नज़र सूबे जा मसला न हुजन पंहिंजे इलाके पंहिंजे घर पंहिंजे पेट जे मसलन में उलझल हुजे ताकि हुक्मराननि जे तरफ़ तवज्जो न करे सके त हुक्मरान मुल्क के कीअं था लुटन कीअं था फरन ऐं मुल्क जी कीअं था भींग कनि समझ में ॻाल्हि आई चौथो नंढन नंढन मसलन में तव्हांखे उलझायो वियो ऐं उलझाए करे तव्हांखे फुर्सत नथी ॾिनी वञे त तव्हां मुल्क जे लाइ सोचे सघो इलाके जे लाइ सोचे सघो क़ौम जे लाइ सोचे सघो हिन धरतीअ खे वागुनि जे वातन मां आज़ाद कराइण जे लाइ सोचे सघो मुंहिंजा भाइरो ये मंसूबा करे एक तरफ दीन ते इस्लाम ते धाड़ो खत्म नबुव्वत जे कानून ते धाड़ो शरीयत जे निज़ाम ते धाड़ो दाढ़ी पटके ते धाड़ो एक तरफ मस्जिदन ते हमलो मदरसन ते हमलो एक तरफ ये दीन जा दुश्मन इस्लाम जा दुश्मन ये अंग्रेजन जा पुट ये यहूद ऐं हनूद जा टाउट मस्जिदन मदरसन दाढ़ी ऐं पटके के खत्म कर था चाहन तो बे तरफ तुझे बेटन जा सौदा तुझे वसीलन जा सौदा तुझे जसीरन जा सौदा तुझे अस्पतालन स्कूलन रोडन रस्तन नालन नालन जा सौदा सिंध भींग पई थे सिंध लुट जे ऐं भरजे पई लेकिन 300 साल खां वठी अॼु ॾींहं ताईं अंग्रेज के खिलाफ भी मैदान ते अकाबिर उलमा अॼु अंग्रेज जे पुटन जे खिलाफ भी अखियूं अखियुनि में मिलाए कराची का कश्मीर ताईं मस्जिद जी मदरसे जी दाढ़ीअ जी पटके जी खत्म नबुव्वत जी अल्लाह जे धरतीअ ते अल्लाह जे निज़ाम जी आने जे कानून जी शरीयत जे निज़ाम जी सबा जड़ी सिंध जी गरीबन मिस्किनन हारन मजदूरन जी बेटन वसीलन जजीरन दरियाहन जी काई जमात जंग बढ़ी रही है ता काफिरीन जे नक्शे कदम ते हलंदे मोहजी जमात जमीयत उलमा नारे तकबीर कायद तेरा है निशाना मस्जिद का मुहाफिज राशिद भाई मदरसे का मुहाफिज मस्जिद का मुहाफिज किसान का मुहाफिज दुकानदार का मुहाफिज गरीबों का मुहाफिज बहनों का मुहाफिज माओ का मुहाफिज बेटी का मुहाफिज नारे तकबीर जमीयत उलमा इस्लाम नारे तकबीर हिकड़े अल्लाह अकबर जो जवाब सुठो पैगाम ॾिनो जिन खे पे मां ललकारियो मुल्ला रड़ियूं कंदो वरते असांजे कन ते जूअ बि नथी रिंगे मुल्लनि खे रड़ियूं करण ॾियो असां उते जो उते आहियूं घबरायो न लुटींदा वरतो सिंध तव्हांजे नारे जे जवाब में उन्हनि खे ख़बर पइजी वई त मुल्ला सां गॾु न आहिनि असां सां गॾु मुल्ले जी मिड़ई तकीर शौक़ में ॿुधण ईंदा आहिनि जो त मुल्लो जज़्बाती तकीर कंदो आहे बसि बाक़ी थोरी ख़ैर आहे नारे उनखे हण दे वेठ आयरो पिंडाल मूंखे नारो हयो अल्लाह जो कसम 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 केतरा कसम खणा मुझे गाल ते तहां के यकीन हुजण घुर्जे कुर्सिन ते ये है इक़्तिदार इन्हन वटा ऐवान इन्हन वटन पर कसम खया तम अल्लाह जो कसम अल्लाह जो कसम अल्लाह जो कसम भव थन तरुगो मुल्लन को थन ड्रिजन था तरुगो मौलविन का था ड्रिजन त जान इन्हन मौलविन असा जे इक़्तिदार जी तदा वेड़ कई इंशाअल्लाह ऐ कंदा से तांजो हेरड़ियों मां बार बार चयो त अचायूं न आहिनि तहां नौशेर फिरोज में अल्लाह अकबर
अल्लाह अकबर जो नारो हणंदा हो कराची ऐं इस्लामाबाद जे महलात में सिलसिलो पैदा थी वेंदो आहे। मुंह में कसूर हिकिड़ो जेको मां बार बार चयो आहे, मुंह में ग़लती हिकिड़ी आहे, उहा इहा आहे त मां मुल्लो थी पियो आहियां। माण्हू ॾाढो भलो आहे राशिद साहब, ॻाल्हियूं बि भलियूं थो करे, शींहं जो पुटु आहे पर मुल्लो थी पियो। बस वाह जो ऐब ॻोल्हियो अथव, वाह जो ऐब ॻोल्हियो अथव नौशेरे वारो। हो सिंध खपाइनि, हो सिंध खपाइनि त बि क़बूल, छो त मुल्ला न आहिनि। हो ॿेट खपाइनि त बि क़बूल, छो त मुल्ला न आहिनि। हो जज़ीरनि वसीलनि जो सौदो कनि त बि क़बूल, छो त मुल्ला न आहिनि। हो धरतीअ जी भींग कनि, नौकरियूं खपाइनि, रोड रस्ता ॿेड़ो ख़रक कनि त बि क़बूल, छो त मुल्ला न आहिनि। मां सिंध खपाईंदे पादर खाईंदे जा नारा हणो त बि क़बूल न आहियां, छो त मुल्लो हो। कारूंजर खपाईंदे पादर खाईंदे जा नारा हणो त बि क़बूल न आहियां, छो त मुल्लो हो। मां 33 नंबर पास मास्तरनि जो केस विढ़ो, दरियाह जो केस विढ़ो, बेटनि बशीरनि जज़ीरनि जो केस विढ़ो, अमड़नि भेनरुनि न्याणियुनि जे इज़त जो केस विढ़ो त बि क़बूल न आहियां, छो त मां मुल्लो हो। मां सैलाब में सिंध जी ख़िदमत कयां त बि क़बूल न आहियां, छो त मुल्लो हो। मां कोरोना में सिंध जी ख़िदमत कयां त बि क़बूल न आहियां, छो त मुल्लो हो। मां वॾेरनि पोतारनि ख़ाननि नवाबनि सरदारनि सरदारनि धरतीअ जे टकरालनि ग़द्दारनि जो इलेक्शन में मुक़ाबलो कयो त बि मां क़बूल न आहियां, छो त मां मुल्लो। वाह जो मुंहुं मां ऐब कढियो अथव, वाह जी मुंहुं जी ग़लती कढी अथव। ओ ॿुधो सिंध वारो, ओ ॿुधो सिंध वारो, धरतीअ सां मोहब्बत मुंहिंजे मदीने जे मीर सेखारी आहे मूंखे। मां धरतीअ सां मोहब्बत बि नथो छॾे सघां त मदीने जे मीर जे हिन सुन्नत पटके ऐं ॾाढ़ीअ खे बि छॾे नथो सघां। मूंखे क़बूल करणो अथव त पटके ऐं ॾाढ़ीअ में क़बूल करणो पवंदव। मां तव्हांजे लाइ पंहिंजो पटको ऐं ॾाढ़ी लाहिणी। बस वाह जो ऐब कढियो आहे तव्हां मूं मां, वाह जी ग़लती कढी आहे तव्हां मूं मां, मुंहिंजनि मौलवियुनि मां। पाणी नक खां मथे हली हलियो। हाणे 27 आईनी तरमीम ज़बान ज़दाम। छा थियो आहे 27 आईनी तरमीम में? को ॿुधाए मूंखे पिंडाल मां छा थियो आहे? कहिड़ो कानून पास थियो आहे बाबा? पैकेज कराए ॾियईं छा? सतावीह आईनी तरमीम में खोड़ सारा मामलात हैं, लेकिन उनमें हिकिड़ो मामलो इहो बि आहे त सदर पाकिस्तान ता हयात जेको वणेसि तेको कंदो वरते, केस न थींदो, गिरफ्तार न थींदो, अदालत में पेश न थींदो, अदालत उनखे सज़ा न ॾेई सघंदी। इहो त एतराफ़ जुर्म आहे। त ढील वठो ई न, जेकर राजो तव्हांखे खुखे थी त तव्हां वे धन क्या आहिनि क़ौम सां। तव्हां असेंबलियुनि जो सौदो कयो, हाणे हिन खां कोई कोन पुछंदो। असेंबलियूं खपाए, असेंबलियूं वठे, कोई कोन पुछंदो। दरिया खपाए, दरिया रखे, कोई कोन पुछंदो। ॿेट खपाए, ॿेट रखे, कोई कोन पुछंदो। तव्हांजे ज़मीनुनि ते, घरनि ते, रोडनि ते, रस्तनि ते कब्ज़ा करे कोई पुछण वारो कोन्हे। जेसि ताईं जीअरो सदर पाकिस्तान के ढील ॾिनी वई आहे, इहा ढील ख़ुदि एतराफ़ जुर्म आहे जो तव्हांखे खुखे थी त तव्हां चोर आहियो ऐं तव्हां पंहिंजी चोरी लिकाइण जे लाइ पंहिंजो पाण खे असेंबलीअ मां ढील वठी ॾई रहिया आहियो। लेकिन पीपल्स पार्टी जा दोस्त जेकॾहिं नाराज़ न थियनि, जीए भुट्टो जा नारा हणण वारा जेकॾहिं नाराज़ न थियनि, जियाला साहिबान जेकॾहिं नाराज़ न थियनि, त हिकिड़ी ॻाल्हि अर्ज़ु कयां। मां तारीख़ जो मुतालो थो कयां, मां क़ुरान जो, शेर मोहम्मद मां हदीस जो मुतालो थो कयां, मां तारीख़ ते नज़र थो कयां त दुनिया ठहण खां वठी अॼु ॾींहं ताईं ढील वठंदे मूंखे 2 माण्हू नज़र था अचनि। हज़रत आदम खां वठी अॼु ॾींहं ताईं। अगरि ॿुधींदो पूरी तारीख़ में, इस्लाम जे तारीख़ में
हुकूमतुनि जे तारीख़ में जगराफियाई तारीख़ में ढील वठंदे ॿ माण्हू नज़र था अचनि। हिकु जॾहिं अल्लाह शैतान खे चयो तूं लानतिया मुजरिमा निकुर, त शैतान अल्लाह खे चयो इला यौमिद्दीन, क़यामत जे सुबुह ताईं पकड़ न कजांइ, जीअं वणंदो तीअं कंदुमि ढील ॾे। अल्लाह शैतान खे क़यामत जे सुबुह ताईं ढील ॾिनी। ॿियो नज़र थो कयां त सदर पाकिस्तान आहे जंहिं असेंबलीअ मां ढील वरिती आहे त मरण ताईं ढील हुजे, जीअं वणे तीअं भींग कंदो वरितां को पुछण वारो न हुजे। मूंखे तारीख़ में ॿ माण्हू था मिलनि, हिकु शैतान थो मिले, ॿियो सदर पाकिस्तान थो मिले। ॻाल्हि सचा। पीपल्स पार्टी जा दोस्त नाराज़ न थियनि मूंखां, ॻाल्हि इहा ई आहे। ऐं असांजे सेनेटर मौलाना अताउर रहमान साहब चयो त पोइ अबा हिकिड़ो लफ़्ज़ वधाए छॾियो आहे, मरण ताईं छो लिखो आहे त हिनखे क़बर में बि ढील हूंदी, इनखे महशर में बि ढील हूंदी, इहो सिधो जन्नत वेंदो, अलाह कोन पुछंदुसि। ॿुधो हुक्मरानो, पार्लियामेंट तव्हांजी लौंडी थी सघे थी, अवाम तव्हांजो गुलाम न आहे। सिंध जो अवाम तव्हां सां दीन धरतीअ जे ख़तारीअ जो हिसाब बराबर कंदो। टियों उन ॾींहं खां जंहिं ॾींहुं नवाब सां नौशेरे लारकाने जा रोड हूंदा, हुक्मराननि जूं इच्छूं हूंदियूं ऐं ज़मीन जे हिन चौथनि जा हथ हूंदा, ऐं हिननि खे हिननि सिंध जे रोडनि ते धरतीअ जे ख़तारनि खे केॾींदासीं। नारे तकबीर, सिंध खपाए दे, सिंध खपाए दे, बेट खपाए दे, वसीला खपाए दे, जज़ीरा खपाए दे। नारे तकबीर। हाल छा है? 27वीं तरमीम खां पोइ पुछण थो चाहियां, बेरोज़गारी ख़त्म थी वई? 27वीं तरमीम खां पोइ तालीम खां महरूम ॿार स्कूल वञण शुरू थी विया? 27वीं तरमीम खां पोइ ॿुधायो अस्पतालुनि में इलाज मिलण शुरू थी वियो? 27वीं तरमीम खां पोइ ग़रीबनि ख़ुदकुशियूं करण छॾे ॾिनियूं? 27वीं तरमीम खां पोइ मूंखे ॿुधायो रते देरे में 4 सालनि जे मासूम बच्चे खे क़त्ल करे रोड ते फिटो न कयो वियो? 8 ॾींहं पहिरियां 27वीं तरमीम जे दौरान मीरपुर ख़ास में मस्जिद जे इमाम ऐं मुअज़्ज़िन जी 8 सालनि जी नियाणीअ खे कुही करे ठेर ते कोन फिटो कयो वियो? मूंखे ॿुधायो इहा वॾेरे जी धी हुजे हा, या अमीर जी धी हुजे हा, या सरदार ऐं नवाब जी धी हुजे हा, या MN MPA वज़ीर ऐं मुशीर ऐं वज़ीर आला ऐं गवर्नर ऐं सदर ऐं वज़ीर आज़म जी धी हुजे हा, छा उन सां बि इहो सलूक थिए हा जेको इमाम जे ग़रीब जे पुट ऐं धी सां सलूक कयो वियो? तव्हांजी 27वीं तरमीम तव्हांजे लाइ अवाम अॼु बि परेशान, अझे जे लाइ, अटे जे लाइ, लटे जे लाइ, रोज़गार जे लाइ, इलाके जे मसइलनि जे हल जे लाइ। ॿुधो नौजवानो, साज़िशुनि खे समझो, समझी करे इन्हनि जो मुक़ाबिलो कयो। 78 सालनि खां जिन अंग्रेज़ जे पुटनि गुलामी कई, अमेरिका, बरतानिया, यहूद ऐं हनूद जी उन्हनि जे इक़्तिदार खे मुस्तरद करे हुक्मरानी आलिमनि जे हवाले कयो। इंशाअल्लाह हिन धरतीअ जे तक़दीर खे जमीयत उलमा इस्लाम तब्दील कंदी। ऐं उहे ॾींहं परे न आहिनि, मां खां पुछो, मां तो इन्हनि सां वेहां, मां तो इन्हनि सां उथां, नाला खणण मुनासिब न आहिनि, मीटिंगूं अमानत हूंदियूं आहिनि। मां क़ुरान खणण जे लाइ तयारु, हलफ खणण जे लाइ तयारु, वॾनि 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 सीटुनि ते वेठल, जिन खे वज़ीर आला बि पहिरें पवंदा आहिनि, जिन खे गवर्नर बि पहिरें पवंदा आहिनि, जिन खे तुरल्ला ख़ान बि पहिरें पवंदा आहिनि, जिन खे सरदार नवाब ख़ान बि पहिरें पवंदा आहिनि। हाणे बि 4-5 ॾींहं पहिरियों जी ॻाल्हि हीअं कई बेटा, मुल्ला क़ुरान खे मञण रत में रात करी, बस करना, आख़िर केतिरो विढ़ंदे मुल्ला, बस कर मुल्ला, बस कर मुल्ला, खपई छा ॿुधाए। मां जो मूंखे इहो खपे त अवाम जी हक़ हाकमियत ऐं हुक्मरानी खपे, ग़रीबनि जा हक़ खपनि, समाजड़ी सिंध जी आज़ादी खपे, ऐं पाकिस्तान जी मईशत ऐं पाकिस्तान जी इकोनॉमी ऐं पाकिस्तान जे अमन मूंखे मज़बूत खपे। ऐं तव्हांजूं पाड़ियूं, तव्हांजे इक़्तिदार जूं पाड़ूं पटे करे इंशाअल्लाह हिन मुल्क खे इस्लामी फलाही रियासत बणाईंदासीं। हिन करे घबरायो न, कुर्सियुनि ते उहे हिन भउ तव्हां को, कुर्सियुनि ते उहे हिन साह तव्हां को थो वॼनि। अञा त मुल्ला
सिर्फ नौशेरो फिरोज जे जलसे में पुगा हन इहो हाल थन ये मुल्ला जे कने MNA जी MPA जी सेनेटर जी वजीर जे मुशीर जे वजीर आला जे गवर्नर जे सीट ते वेठा पोइ इन्हनि जो हशर छा हूंदो उन ॾींहं जो इंतज़ार कयो कामयाबी तव्हांजा कदम चुमंदी इक़्तिदार तव्हांजे सिंध जे ग़रीबनि जे झोलीअ में ईंदो लेकिन इहो सभु कुझु जलसनि सां न थींदो खोड़ थी विया जलसा इहो हाणे नारनि सां न थींदो ज़िंदाबाद मुर्दाबाद सां न थींदो जुलूसनि सां न थींदो एहतजाजनि सां न थींदो मुज़ाहिरनि सां न थींदो धरणनि सां न थींदो घणो थी वियो बस जिंदाबाद मुर्दाबाद तव्हां बि ख़ुशि मां बि ख़ुशि अबो बि जन्नत पुॻो मां बि इन जिंदाबाद मुर्दाबाद ते जन्नत पुॼंदुसि न हाणे अमली कदम खणणो पवंदो हाणे अमली तौर ते मैदान ते बीहणो पवंदो हाणे अमली तौर ते सोटो हुजे साण गॾु गोही न करे इन धरती ऐं दीन जे गद्दारनि जे ख़िलाफ़ सोटो खणी मैदान ते निकिरणो पवंदो नेपाल वारा मुसलमान आहिनि या काफ़िर नेपाल वारा यार काफ़िर आहिनि इहा बि ख़बर न अथव न पान जी ख़बर अथव राति ड्रामो कहिड़ो हलियो आहे इहा ख़बर आहे घड़ियूं किस्तूं हलियूं इहो बि ख़बर आहे कहिड़ो अदाकार मोह कहिड़ो बचो इहा सभु ख़बर आहे तारीख़ जी ख़बर न आहे छो त को चाहीनि इहो था त तोखे का ख़बर ई न हुजे तूं लकीर जो फ़क़ीर ते पियो हुजे ग़ुलाम इब्ने ग़ुलाम इब्ने ग़ुलाम इब्ने ग़ुलाम इब्ने ग़ुलाम बस उहो चाहीनि इहो था अब नेपाल वारा काफ़िर आहिनि या मुसलमान ऐं श्रीलंका वारा काफ़िर आहिनि या मुसलमान बुतनि जा पुजारी बुतनि जा हाणे साल पहिरियों जी ॻाल्हि आहे 2 साल पहिरियों जी ॻाल्हि आहे घणी पुराणी को सदियुनि पुराणी ॻाल्हि लॻो साल 2 साल पहिरियां हुकुमराननि रत में रात कयो श्रीलंका वारनि जो नेपाल वारनि जो ये काफ़िर जिन वटि न जिहाद न शहादत न जन्नत इन्हनि काफ़िरनि सां ई डंडो हथ में खयो अॻियों हुकुमरान पोयों अवाम ईअं ड्रीकायूं अल्लाह जो कसम हिकिड़े वफ़ाक़ी वज़ीर जी सुठण बि रोड ते पई खुदा जो कसम हेलीकॉप्टरनि ते पे भॼा बांग्लादेश वारी वज़ीर आज़म बि हेलीकॉप्टर ते भॼी वई जेकॾहिं उन्हनि वटि मौत जो बि क़दुरु हुजे जिहाद भी न हुजे ईमान भी न हुजे शहादत भी न हुजे उहे भी पंहिंजनि हक़नि जे लाइ सोटो खणी हुकुमराननि खे कुटे सघंदा त तव्हां सिंध वारा हथ में सोटो खणी जज़्बे जिहाद ऐं शौक़ शहादत सां मैदान ते निकिरी करे दीन ऐं धरती जे दुश्मननि सां विड़ी नथा सघो हुकुमरानो 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 सुधरी वञो सुधरी वञो सुधरी वञो न त टिजो न ॾींहं खां जंहिं ॾींहुं मां इशारो कंदुमि अॻियां मां हूंदुमि पोयों किरोड़े सिंधी हूंदो हुननि खे भॼण जे लाइ हेलीकॉप्टर मिलिया हा तव्हांखे लिकण जे लाइ चांहि बि न मिलंदी इंशाअल्लाह तव्हां सां रुपए जो हिसाब बराबर नारे तकबीर का तेरा एक इशारा जेका हुकुमराननि जो पीछो कंदा इन्हनि को हिसाब वठंदा उहे जवाब ॾियनि जेका भाड़ जा तर आहिनि उहे असुल न ॻाल्हाइनि मां नारे तकबीर नारे तकबीर क़ैद हमारे कदम बढ़ो क़ैद हमारे कदम बढ़ो क़ैद तेरा एक इशारा क़ैद इशारा कवा क़ैद इशारा कवा क़ैद तेरा एक इशारा हाजिर हाजिर लहू हमारा क़ैद तेरा एक इशारा क़ैद इशारा कवा हुकुमरानो मां कानून हथ में खण नथो चाहियां मां अमन टोड़ नथो चाहियां मां मावराए आईन ऐं कानून कोई कदम खण नथो चाहियां ॿुधो अवाम जे मर्ज़ीअ जे मुताबिक़ फैसला कयो अवाम जे मर्ज़ीअ जे मुताबिक़ हुक्मरान ॾियो अवाम जे मर्ज़ीअ जे मुताबिक़ अवाम खे इक़्तिदार ॾियो जेकॾहिं न त पोइ असां आख़िरी कदम खणण ते मजबूर हूंदासीं उन जा ज़िम्मेदार तव्हां हूंदो असां न हूंदा ठीकु आहे साईं ठीकु आहे इहो मुतालबो ठीकु आहे तव्हां तयारु आहियो इन्हनि खे गिचीअ खां झलण जे लाइ तयारु आहियो जेलुनि में वञण जे लाइ तयारु आहियो दीन ऐं धरतीअ जे लाइ क़ुर्बानी ॾियण जे लाइ तयारु आहियो
हिय कूकत की तीर का खंजर का तिखिया, हिय कूकत की तीर का खंजर का तिखिया, हिय फूकत दी हीर का ओथर का तिखिया, वह मंज मुकामन में सुती पजम गरजे, हिय कौम उठी पई तपो महशर का तिखिया, साईं सदाईं करीम थे सिंधु सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सबाबात करी, तहां दोस्तन जी वरी मेहरबानी, जिंदगी बाकी मुलाकात बाकी, वमा अलैना इल्लल बलाग।